सुबह सां चांहि जो टाइम आहे हीअ असांजो सवेर वारो ॿूथ ॾिसूं। पकी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? खैर दुआ लो क्या छा कंदा आहियो? मां बाबू आपरे चला खोड़ी के घुमरी ग्रामीण जो। अच्छा सही सही जी। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम सर। तारुफ सर। सजाद अहमद कलवाड़े हिन टाइम खोड़ी का घुमरी जी शूटिंग हली रहे असां उनी में असिस्टेंट डायरेक्टर ऐं स्पॉट बॉय असां पंहिंजो कोर्स करूं था साईं ऐं ड्यूटी ॾियूं था सभिनीनि जी ख़िदमत करूं था चांहि पिलायूं था मानी खवायूं था। ॿियो हे असांजो वज़ीर खुराक आहे। चांहि पियो साईं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तारुफ करायो साईं। बाबा मां नदीम जमाली कोड़ी के घुमरी जो असिस्टेंट कैमरामैन। जी जानू चरियो। अस्सलाम वालेकुम। सगन की आयो? ठीक है वाला कदो खुश हुंदो है। असो आखिरी स्पेल खोड़ी के घुमरी जो एस भट्टी साहब जी लुत्फ सुमरो असा गड गडा ए डाडो मजो अची रयो। सुबह जो पेरो पर थद ॾाढी आ सो उन हिसाब सां असां नाश्तो कर रहे आहियूं ऐं नाश्ते में असां पापा चांहि सिगरेट सभु खाई रहिया आहियूं। ऐं असां सां गॾु मुमताज़ बि आयल आहे टनो मस्ती खां। असांजो सुठो एडिटर आहे ऐं मुस्तक़बिल जो भलो एडिटर थींदो इंशाल्लाह। हुनजी महिनत सभिनी जे साम्हूं आहे। खजू ऑफिशियल ऐं नूर ज़ोर टीवी जो। हा साईं नूर ज़ोर ऐं खजू ऑफिशियल जो जेको कमु कंदो आहे इहो त मुमताज़ ख़ासकेली कंदो आहे। हिन महिल मुमताज़ ख़ासकेली सो उनजी महिनत आला कंदो त इहे असांजा मुस्तक़बिल जा हीरा आहिनि। हे जेके बि ॾिसो पिया असांजा मुस्तक़बिल जा हीरा आहिनि इंशाल्लाह ही पंहिंजी महिनत सां अॻिते हलंदा। सूरत उहा आहे जेकी तव्हां अस्सलाम वालेकुम दोस्तों। खजू ऑफिशियल पहिरियां तव्हांखे उहो ॾिसणो आहे। ठीकु आहे ऐं सॼी टीम सां गॾु आहियूं। आख़िरी पहिला ॾाढो मज़ो थो अचे ख़ुशीअ सां कमु करे रहिया आहियूं। ॾिसी रहिया आहियो एस भट्टी साहब। साईं साईं दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं त मामूल जे मुताबिक़ चांहि जो कप नोश फरमायो आहे ऐं जीअं त हींअर असांजो रिकॉर्डिंग जो टाइम थी वियो आहे। सेट ॿाहिरि लॻे पियो खोड़ीअ खे घुमरी ही असांजे सीरियल जो आख़िरी स्पेल आहे ऐं ॾाढो सुठो माहौल आहे। तव्हां ॾिठो त दोस्त चांहि पीअनि पिया यादि कनि पिया कचहरी हले पई तो दोस्तों किन कयो था बाक़ाइदे राति वॾी वॾो हिकिड़ो डिश खाधो आहे। फिश डिश डिश फिश जो असां डिश खाधो आहे राति घरान साहब मछली फ्राई कराए मोकिलियो आहे। ॾाढो हिन महिल ताईं अञा ॾाढो विश्वास लॻा पिया आहियूं। किन कयो था कोन था महिरबानी जी। ही असांजो बहितरीन कैमरामैन साहब जेको हिन वक़्तु पुराणो लॻे थो आहे। नौजवान ॾाढियूं वधी वियूं आहिनि। बाबा हिन दफ़े असां सोचियो आहे त दाढ़ी रखाईंदासीं। अच्छा ॿुधई कुझु शोबिज़ कुझु वरी जेको आहे सो इबादत बि कंदासीं। एवरी पार्टी न नाला अपना दे बेटी तो तोहफा कर मुझे वडन भी तोहफा कर। ओले 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 तो का फजीलत है मूवी हले थी यार। सही बात। तो ये आखिरी स्पेल दोले खोड़ी के घुमरी जे तो सजी संगत बैठा आयूं चाय पे पियूं हींअर चाय पी ऐं फ्रेश थी इंशाल्लाह पंहिंजो सां कमु स्टार्ट कंदा। दोसे पंहिंजो बिल्कुलु मुंहिंजो रिफिल में मुंहिंजो ही कमु आहे। मां पोतड़े खां सवाइ मूंखे थोरो रिलैक्सेशन बि न मिलंदी आहे छो त मां हींअर गुसल बि करिणो आहे थोरो तयारु। गुसल तो मुर्दे के ॾींदा आहिनि मैयत खे ॾींदा वेंचणो मरणो त सभिनी खे आहे गुसल त सभिनी खे ईंदो वेंचणो आहे। वरी सॼी ज़िंदगी माण्हू गुसल न करे पर आख़िरी जॾहिं मरंदो त ज़ाहिर हुनखे वेंचणो आहे। असां हींअर वेंचणो आहे। वेंचणु पंहिंजे घर में गुसल बि हिकिड़ो सुठो लफ़्ज़ आहे। पोइ सिंधी लफ़्ज़ आहे या उर्दू लफ़्ज़ आहे बराबर एवरीबॉडी बूटी वो अंदाज में जो बूटी मुमताज क्या मदद मां कुछ गाराई नहीं पूछा मुझे ऐसे कहना है तेरी गारानी तेरी बात जो जाते ना तो कलान मेहरबानी।